नेठि हितां असांखे लॾणो आहे, पर जीव इहा ॻाल्हि माया जे चकर में अची कोन थो सम्झे। इन्हीअ जे करे शहनशाह बाबा साहिब बार बार चवनि था त बंदा संसार मुसाफ़िर खानो आहे, मौत कुल्हनि मथां बीठो आहे, वक़्तु बादशाह आहे, कंहिं तां की न टरे, बेमहूरत हलणो आहे। प्यारा कूड़ पाप खां पासो कर, दातार सभु कुझु तोखे बख़्शियो आहे। जान माल सूंहं सघ ऐं सम्झ, बंदगी कर, रब खे यादि कर। असां जीव जेकी कुझु करियूं था पंहिंजी वॾाई सां चऊं था त हीउ सभु असांजे अकुल सां थियो आहे, पर जॾहिं को हाञी थिए थी या को बुछड़ाई थिए थी या का मुसीबत अॻियां अचे थी त मालिक खे ॾोह था ॾियूं त शायदि मालिक असांजे मथां नाराज़ आहे। मालिक न हींअर नाराज़ आहे न अॻे को हो, इहे सभु पंहिंजा कर्म आहिनि, उहे ॾोह था अचनि। असांखे यकीनो रखणु खपे त धणी सॻोरे खां मथे ॿियो केर बि कोन्हे। पीराऊं चिंताऊं साईं जे हवाले करे जीव त पोइ हू तुंहिंजा ॿेड़ा पार कंदा। ज़िंदगी त बंदगी, जीव हिन संसार में आयो आहे, उन जे मथां अल्लाह जे तरफ़ां बंधन आहे त उहो उनखे अल्लाह साईं खे यादि करे। इन जे करे चयो अथनि त ज़िंदगी त बंदगी, बेबंदगी त शर्मंदगी। नाज़ छॾे न्याज़ सिख, सूंहं सम्झ सभु अल्लाह ई ॾिनी आहे। जेकॾहिं खसे त हिकु मिंट में, जेकॾहिं को नुक़सानु करे त हिकु मिंट में। तंहिंजे करे जीव नाज़ छॾे ॾे, न्याज़ सिख। तूं अल्लाह जो न्याज़मंद आहीं, अल्लाह बेन्याज़ आहे। कूड़ो ॾेख, नालो नामूस विसार। जेके अॼु तुंहिंजी वाह वाह कंदा से सुभाणे तुंहिंजी गिलाप कंदा। तंहिंजे करे तूं इन्हनि ॻाल्हियुनि जे ख़्याल में न पओ, पूरी नामूस वाह वाह खे छॾे ॾे। ग़रीबनि अनाथनि जी शेवा कर। मोहताज अल्लाह जा प्यारा आहिनि, उहे राज़ी त रब राज़ी। तूं उन्हनि ग़रीबनि खां दुआऊं घुर, सचो धन इहो अथई। अंत वेले अल्लाह जे दरगाह में कर्मनि जो लेखो ॾियणो आहे। कुझु सोच, मथे बेपरवाह बेरिया ॾाढी सरकार आहे। क्रोध काल आहे, सब्र ऐं सचाई भाग आहे। क्रोध मञा कई बीमारियूं पैदा थियनि थियूं जो इंसान खे भोगना भोगणी पए थी, ऐं जेको कमु प्यार सां थिए थो उहो क्रोध सां कोन थींदो। क्रोध मां त कार्य बिगड़जनि था। अल्लाह साईं सभिनी खे सुखियो साओ रखंदो, सलामत हुजे।